सिंधियत जे शहरनि जो अजिंक्य सहयोग फाउंडेशन में हार्दिक स्वागत है। ॿियो डॉक्टर सतीश कुमार अरोड़ा सां मुलाक़ात। तव्हां असां केतिरनि ई सिंधी उत्सव में शरीक थी रहिया आहियूं। सभिनी उत्सव में सभिनी उन्हनि फंक्शन्स में कुछ अहिड़ा जुमला आहिनि जेके हमेशह दोहराया वेंदा आहिनि। मंच ते वेठल जेके असांजा महिमान आहिनि सिंधी, उन्हनि जे वाता उहे जुमला हमेशह ॿुधण में ईंदा आहिनि त सिंधी ॿोली ख़तम थी रही आहे, सिंधी ॿोलीअ जो आईंदह ऊंधाओ आहे, सिंधी स्कूल बंदि थी नथा वञनि, सिंधी कॉलेजनि मां सिंधी विषय ख़तम आहे, किताब साहित्य सिंधीअ में छपजनि नथा छाकाणि लाइ पैसा कोन था मिलनि। जेकॾहिं कंहिंजे दानवीर जी महिरबानी सां उहे किताब छपजनि था त उहे विकामनि नथा, या तो उन स्पॉन्सर जेके आहिनि उनजे गोडाउन में था रहिजी वञनि या उन लेखक जे घर पिया था वञनि। किथे पढ़ंदड़ नथा मिलनि त किथे पाढ़ींदड़ नथा मिलनि पिया। इहे उलझनियूं असां चई त वञूं था, पर उनजी सॉल्यूशन उनजो कहिड़ो रस्तो थिए उन ते एतिरो ठोस कोई रस्तो नज़र न पियो आयो। जेकॾहिं असां घरनि में या माताउनि भेनरुनि खे चऊं था त पंहिंजे ॿारनि खे सिंधी स्कूलनि में विहारियो, सिंधी सेखारियो, सिंधीअ में ॻाल्हायो, त माताऊं भेनरूं नाराज़ थी थियनि। छो तव्हां दुश्मन आहियो, मुंहिंजा ॿार सिंधीअ में ॻाल्हाइनि ऐं छा दुनिया सां कदम में कदम मिलाए न वञिणो आहे। असांखे तरक़ी करणी आहे, असांखे कॉन्वेंट स्कूल में मोकिलणो आहे। त उनजो कीअं हल थींदो? इहे उलझनूं हुयूं त विच में असांजे दोस्त चंद्र मंगाणीअ मुंहिंजी हिकु अहिड़ी शख़्सियत सां वाक़िफ़ कराई जंहिंसां मुंहिंजे हुन ख़्यालनि जी ॾेवट कई। तॾहिं हुननि 4 लाइनुनि में मूंखे सम्झायो त राम, दिलि जे तरफ़ वेंदड़ रत जूं नलियूं जेकॾहिं ख़राब थी पवंदियूं के त उनजी बाईपास सर्जरी कराई थी वञे पई। असांजे सिंधी ॿोलीअ जे वधाउ लाइ बि के अहिड़ा रस्ता आहिनि जेके बंदि थी चुका आहिनि। असांखे कुछ नवां रस्ता ॻोल्हे कढणा आहिनि। बाईपास सर्जरी उन सिंधी ॿोली जी बि करणी आहे। त अचो असीं ॿुधूं उन डॉक्टर सतीश कुमार अरोड़ा खां त कीअं हू सिंधी ॿोलीअ जो बाईपास सर्जरी करे थो, कहिड़े नमूने उनजे बचाव ऐं वधाइण लाइ असांखे उहो इलाज उहो ॿुधाए थो। डॉक्टर सतीश कुमार अरोड़ा आदिपुर में सिंधाली जे नाले सां हिकु इंस्टीट्यूशन हिननि बर्पा कयो आहे। तमामु सुठा महान विद्वान आहिनि, लेखक आहिनि, शाइर आहिनि, हिकु मतिलबु अलॻि ई क़िस्म जी शख़्सियत आहिनि। तव्हां सां मिली तव्हां हुननि खे ॿुधण में बिल्कुलु ऐं हुन ॿुधण खां पोइ जेकॾहिं के शक के सुवाल तव्हांजे ध्यान में अचनि, के पुछणु चाहियो त बेहिचक हू तव्हांजे सुवालनि जा जवाब पिणु ॾींदो। डॉक्टर सतीश कुमार अरोड़ा। मान वारा दोस्तों, सभु खां पहिरीं मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ारी मञां ख़ासि तरह सां राम जवाहरानी, पंहिंजे दोस्त चंद्र मंगाणी ऐं ख़ासि करे मुंहिंजे भाउ लाल गोसाणी जी, जिन मूंखे तव्हां सां गॾिजण जो ऐं तव्हां सां ॿ ॻाल्हियूं करण जो हिकिड़ो मौक़ो मुयसरु करे ॾिनो आहे, जेको बम्बई में शायदि अहिड़ो मौक़ो हासिलु करणु सवलो न आहे। असां इहो मञी हलंदा आहियूं त असीं दुनिया जा सभु कम कारियूं कहिड़ियूं ज़बान में करे वठूं, पर हिकिड़ा 2 कम आहिनि जेके अहम ज़बान में न थींदा। हिकिड़ी आहे मोहबत ऐं ॿी आहे इबादत। इहे ॿई ॻाल्हियूं पंहिंजी ज़बान में करे सघंदियूं आहिनि, छो त पंहिंजी ज़बान अंदरि रूह में हूंदी आहे, उहा ॿाहिरि ज़बान ते न हूंदी आहे। मूंखे कोर्ट में को कमु करणो पवे, इहो ॿाहिरि जो कमु आहे। मूंखे कॉलेज में को कमु करणो पए, इहो ॿाहिरि जो कमु आहे। मूंखे को बिज़नेस जो कमु करणो पए, इहो ॿाहिरि जो कमु आहे। पर मूंखे इबादत करणी पवे, इहो ॿाहिरि जो कमु न आहे। मूंखे भक्ति करणी पवे, इहो ॿाहिरि जो कमु न आहे, इहो अंदरां किथां अचिणो आहे। जे मोहबत ॿाहिरि ई नथो कयां त अंदरां अचिणी आहे। ऐं इन करे मोहबत ऐं इबादत रुगो माण्हू पंहिंजी ॿोली में करे सघंदो आहे। असां वटि डॉक्टर बेदवानी रहंदो आहे, उनजो पुटु अमेरिका में मयामी में रहंदो। उनजो पुटु हिकिड़े भेरे स्कूल में पढ़णु वियो त उते खेसि इंडस वैली सिविलाइज़ेशन हिस्ट्री में पढ़ियो। छोकिरे खे पीउ ॿुधायो त असीं सिंध खां आया आहियूं। सो स्कूल मां अची पीउ खे चयईं त मूंखे ॿुधाए। मास्टर चयो आहे तूं पीउ खां पुछी अचु इंडस वैली सिविलाइज़ेशन बाबति। छोकिरे चयो त मां त अहिड़ो थी पातो न, मूंखे वरी मोहन जी ॾाढी ख़बर आहे छा जो मां वरी पंहिंजे पुट खे ॿुधायां।
से हाणे मां अची लॾी और मुंहिंजो पुट चवे तव्हीं जो चवंदा आहियो त तव्हीं इंडस वैली सिविलाइजेशन वटां आया आहियो सिंध मां आया हाणे मूंखे ॿुधायो हिन में जॾहिं आदिपुर में आयो त असांजे लाइब्रेरी में वेही ऐं मोहन जे दर ते जेके बि आर्टिकल्स हुआ उन्हनि जूं ज़ेरॉक्स कापियूं कराए खणी सवाल आहे त असीं पंहिंजनि ॿारनि खे पॉइंट ऑफ रेफरेंस नथा ॿुधायूं त हू छा ते फ़ख़ुरु कनि फ़ख़ुरु करण लाइ सिंधी चवण त काफ़ी कोन्हे न उनखे फ़ख़ुर जूं पॉइंट्स ॻोल्हणियूं पवंदियूं फसले वो मोहन जे दर बाबति चवे थो त दुनिया में जेके प्राचीन सभ्यताऊं ॻोल्हे लॻी वियूं आहिनि यूनान जी इजिप्ट जी रोम जी ऐं इंडस वैली सिविलाइजेशन जी उनमें इंडस वैली सिविलाइजेशन सभिनी खां ॾराई आहे छा में इहा हिकिड़ी सिविलाइजेशन आहे जंहिंमां हथियार कोन रहंदा आहिनि हिकिड़ो बि हथियार कोन रहंदो आहे माना हिते जा माण्हू जंग परस्त न हुआ हिते जे माण्हुनि खे जंगियुनि करण जी ज़रूरत न हुई हितां जे माण्हुनि ज़िंदगी जी थे भरपूर नर्तकी जो चित्र आहे मूर्ति आहे ॿारनि जा रांदीका आहिनि पब्लिक स्विमिंग पूल्स आहिनि जेके अञा असां वटि कोन आहिनि होटलुनि में आहिनि 5 स्टार मुख्य ॻाल्हि आहे त अॼु सॼी दुनिया इन ॻाल्हि ते बेहद परेशान आहे त हिक तरफ़ इहा मॉडर्न लाइफ जो सुख मान जे ॿिए तरफ़ इन मॉडर्न लाइफ जूं जेके मुसीबतूं आहिनि जेके जंगियूं आहिनि उहे न विझो अचनि उहो कीअं थिए जो मोन करे ऐं असांजी मोहबत इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जी पॉलिटिकल नफ़रत खे घटाइण में तमामु वॾो हिसो करे सघे थी We are the chosen one to bring peace in this subcontinent. असां अलाए छो इहा ॻाल्हि विसारे वेठा आहियूं त सिंधी कम्युनिटी खे हिकु तमामु अहम रोल हिन दुनिया में निभाइण जो मौक़ो मिलियो आहे This partition is blessing in disguise. There is nothing wrong about it. That in सॼे कॉन्टिनेंट में पीस ऐं फ्रेंडशिप खे पैदा करे सघूं इहो असीं करे सघंदासूं छो त असांजूं बाहूं ॿिन्ही हंधनि ते फैलियल आहिनि असांजी मोहबत ॿिन्ही हंधनि जे ज़मीनुनि ते पकिड़ियल आहे इस तरफ आया तो शायद सिंधी बोले तो आखिरी बाब लिख रहा है आखिरी चैप्टर लिख रहा है ना बिल्कुल ना डॉक्टर सतीश कुमार अरोड़ा के ॿुधण खां पोइ इहो बिल्कुल साफ़ ज़ाहिर आहे त असीं हमेशह ज़िंदा आहियूं ज़िंदा रहंदासीं पिक्चर घुराईंदी आहे या जा तव्हां डायरेक्टर आहियो ॿियो त उन जूं ज़रूरत फाइनेंशियल और अदरवाइज कैट इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी वो एक सिंधी साहित्य कला मंडल रजिस्टर्ड ट्रस्ट जे हेठां लॻल आहे जंहिं रजिस्टर्ड ट्रस्ट खे इनकम टैक्स ATG में कंसेशन मिलियल आहे असीं हाणे कोशिशि करे रहिया आहियूं त असांजो रिसर्च इंस्टीट्यूट करे क़बूलियो वञे जीअं रूल 35 में अचूं त हुन में 100% इनकम टैक्स रिबेट मिली सघंदी हिन वक़्तु हिन में 50% मिलंदी आहे असांजूं ज़रूरतूं उहे हिन वक़्तु असांजूं ॿिनि क़िस्मनि जूं ज़रूरतूं आहिनि हिकिड़ियूं आहिनि इमीडिएट ज़रूरतूं इहो आहिनि त असांखे इन इंस्टीट्यूट जी बिल्डिंग खड़ी करण लाइ जेको कॉम्प्लेक्स आहे सिंधु विद्यापीठ कॉम्प्लेक्स जंहिंजी ज़मीन असां वटि आहे उन जी कंस्ट्रक्शन कास्ट एंड इक्विपमेंट उन जे लाइ 5 करोड़ जी एस्टिमेट आहे 2.5 करोड़ उन जी कंस्ट्रक्शन कास्ट आहे 2.5 करोड़ उन जे म्यूज़ियम आर्ट गैलरी ऐं उन जे सेंट्रल एयर कंडीशनिंग ऐं वॾनि कंप्यूटर्स खे आणण जी असांखे घुरिज आहे इमीडिएट रिक्वायरमेंट में असांजूं घुरिजूं आहिनि त हीउ जेको असां साधू हीरानंद नगर आहे स्कूल ठाहिण जी कोशिशि करे रहिया आहियूं उन जो प्लॉट असांखे मिलियो आहे उन प्लॉट जे ख़रीद लाइ असांखे 10 लाख रुपया खपनि उन जी बिल्डिंग जे लाइ असांखे 10 लाख रुपया खपनि दादा गोसाई साहब बकर आशीर्वाद दन असांजा हमेशह रहबर थी करे असांखे राह ॾेखारींदा रहिया आहिनि समाजी खेत्र में उन्हनि खे निवेदन आहे त बकर आशीर्वाद ॾींदो जा करता करता राम देवरानी चंद्र मंगनानी डॉक्टर सतीश रोहिड़ा खे ॿुधण खां पोइ मां सम्झां थो त असां सम्झो हूंदो त सिंधियत छा आहे असांजो वरसो छा आहे भली असीं कहिड़े अलॻि खेत्र में कमु कंदा हुजूं
के सेवा के क्षेत्र में, के तैलीम के क्षेत्र में, के लॉ के क्षेत्र में, के मेडिसिन के क्षेत्र में, के सभ्यता के क्षेत्र में। लेकिन जेकी कुछ डॉक्टर साहब जिते ॿुधायो आहे त मां सम्झां थो असां मां घणनि इंटेलेक्चुअल थियूं खोलियूं। हिक दर्जानी मुंहिंजी डॉक्टर साहब सां ऐं संदन दोस्तनि सां ई जहिड़ो मुंहिंजे घर में आया ऐं मां उन खां पोइ दोस्तनि खे चवंदो रहियुसि त ही हिकिड़ी नई इतिहासिक ॻाल्हि थी आहे जेका सिंधियत खे अमर रखंदी। असीं त छा पर नौजवान पीढ़ी बि संदन शुक्रगुज़ार रहंदी जेकी कुझु इन इंस्टीट्यूट में करे रहिया आहिनि। थोरा ॾींहं थिया त भाउ चंद्र जो पिता मुड़ुजमल मंगलाणी मुंहिंजो तमामु गहरो दोस्त आहे, हाणे खां वठी प्रसिद्ध खां, ऐं असीं पाण में कलाक ॿ अकेला वेही कुझु ख़्याल जी ॾे वठि कंदा आहियूं। टियों माण्हू कोन हूंदो आहे। जेको सुवालु हिकिड़ो मूं भाउ सतीश रोहिड़ा खां पुछो उन जे बारे में मूं भाउ मुड़ुजमल खां ॻाल्हि पुछी। मां उन साहूकार जो नालो नथो वठणु चाहियां, विदेश में आहे, वॾो सेठ आहे, असांजो ॿिन्ही जो यार आहे। मूं चयोमांसि त हुन माण्हूअ अहिड़ी इंस्टीट्यूट दया सिंधियत जी झलक जेका हिकु खोजना आहे 5000 साल जे अॻु जी, त छा असांजे ॿोलीअ में आहे, छा असांजे सभ्यता में आहे, छा असांजे संस्कृतीअ में आहे। तव्हां हिकिड़ी भेण जे वेठी आहे रेणुका इसराणी, दिलि तव्हां टीवी ॾिठी हूंदी, हिन आर्टिस्ट ते फ़ख़ुरु थिए थो। तंहिंजे करे दोस्तो, जेकॾहिं असां सिंधियाला जेके ज़िंदा रखियो त सम्झिजो त असीं पाण खे ज़िंदा था रखूं, पंहिंजे ईंदड़ नस्ल खे ज़िंदा था रखूं।